माहवार मैगजीन, हमसरी हैदराबाद। शुमारो सेप्टेंबर 2021। पेश खिदमत है सिलसिले अदब, तारीख ऐं समाजियात मां इम्तियाज अली सुमरो जी तहरीर। उन्वान इल्म ऐं हुनर में वेछो छो। आवाज साकिब अबरो। असां जंहिं मुआशरे में रहूं पिया उन में ख़ासि करे एक नंढड़े ॿार खां वींदे एक आकिल बालिग़ खे उन जे इल्म ऐं इल्मी क़ाबिलियत जे मख़सूस दायरे अंदरि परखियो वञे थो, जॾहिं त उन जे हुनर खे यकतरफ़ो नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। मिसाल तौरु असीं सभु हिक पढ़ियल लिखियल खे हिक हुनरमंद, हारी तोड़े मज़दूर या वरी ज़िंदगीअ जे कंहिं बि ॿिए हुनर वारे पेशे सां ताल्लुक़ रखंदड़ फ़र्द ते ख़ासि फ़ौक़ियत ऐं अहमियत ॾींदा आहियूं। पर ईअं छो? इन ॻाल्हि जो हिकु ॿियो वाज़े मिसाल असीं जॾहिं बि किन वॾनि शॉपिंग मॉल्स या रेस्टोरेंट्स में वञूं था त खेनि फिक्स्ड प्राइस ऐं हैवी सर्विस चार्जिस ते उफ़ ताईं नथा करियूं, ऐं वरी उन जो उबतड़ जॾहिं कंहिं हुनरमंद वटि अची पुॼूं था त पैसनि जे मामले ते संदसि पाईअ जो हिसाब करियूं था ऐं उन्हनि सां हर कम जे अघ बाबति तंज़िया रवैयो रखूं था। ईअं छो आहे? इल्म ऐं हुनर वारा माण्हू बराबरि छो न आहिनि? इहो सुवाल फ़क़ति इन करे जनम वठे थो त जेकॾहिं सभु इल्म जी प्रचार कंदा त हुनर जो कमु केरु बजा आणींदो? असांजे तइलीमी इदारनि में पिणु इन ॻाल्हि खे क़तई नज़रअंदाज़ कंदे त हर शागिर्द वटि हिकु ख़ासि ॾात हुजे थी। हर शागिर्द कुदरत ऐं फितरत मूजिबि मुख़्तलिफ़ आहे। उन जे बावजूदि होशियार शागिर्द खे ख़ासि अहमियत ॾिनी वञे थी, जॾहिं त इल्म जे मैदान में घटि वुसत रखंदड़ खे जॾे, सुस्त ऐं काहिल जहिड़नि लफ़्ज़नि सां नवाज़ियूं था। इन सॼे अमल ते ॿिया शागिर्द उन मथां ठठोलियूं कनि था ऐं पाण खे उन खां वधीक सम्झनि था। इन अमल सां उन ॿार जे अंदरि अहसास कमतरी ऐं केतिरियूं ई मायूसियूं जनम वठनि थियूं। मुंहिंजो मंतक़ी नुक़्तो फ़क़ति इहो आहे त हिकु कामोरे ऐं हिकु पोरियत खे हिक जेतिरी अहमियत हासिल हुजणु घुरिजे। जे मुंहिंजी इहा ॻाल्हि कंहिं एतबार सां ग़लति आहे त पोइ पोरियत वारे कॉन्सेप्ट खे ख़तमु कयो वञे। हर फ़र्द खे पंहिंजे लाइ ज़िंदगीअ जी ज़रूरत जो हर कमु ख़ुदि बजाइणु घुरिजे। पंहिंजी ज़ाती रिहाइश जे लाइ घर जी अॾावत खां वींदे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ जे जियापे लाइ खाधे पीते जो इंतज़ाम पाण करे। जेतिरियूं सहूलतूं इल्म वारा पोरियतनि खे ॾियनि था, मोट में उन खां केतिरा ई हिसा वधीक आसानियूं पोरियत इल्म वारनि लाइ पाण पैदा कनि था। अगरि पोरियतनि खे इल्म वारनि जी ज़रूरत आहे त ज़िंदगीअ जे हर क़दम ते इल्म रखंदड़नि खे पोरियत ऐं मज़दूर जी ज़रूरत पवे थी। इल्म हासिल करणु सभिनी इंसाननि जो बुनियादी हक़ आहे ऐं उहो इल्म ई आहे जेको इंसान खे ऊंदाहियुनि मां कढी दुनिया जूं रोशनियूं नसीब करे थो। असां सभिनी खे इहो सम्झणो पवंदो त इल्म ऐं हुनर जी हिक जेतिरी अहमियत आहे। पोरियतनि खे घटि अहमियत ॾियणु या उन्हनि खे पाण खां घटि ऐं नीच सम्झणु समाजी ऐं फितरी लिहाज़ खां ग़लति आहे।